सखर में जमायत इस्लामी पारां सिंध में बदमनी लाक़ानूनियत ऐं धाड़ियल राॼ ख़िलाफ़ सखर प्रेस क्लब खां एसएसपी ऑफिस ताईं रैली कढी धरणो हयो वियो। रैली जी अॻवानी सूबाई जनरल सेक्रेटरी मोहम्मद यूसुफ, सखर सिटी अमीर हफ़ीज़ शेख, ख़ुर्शीद मीराणी ऐं ॿियनि कई। इन मौक़े ते अॻवाणनि जो चवणु आहे त सिंध हुकूमत सिंध में अमन अमान बहाल कराइण में मुकमल तौर ते नाकाम थी चुकी आहे। रोज़ानो फुर अगवा चोरियूं मामूल बणिजी वयूं आहिनि। सिंध जा कुझु इलाइक़ा धाड़ियल जूं रियासतूं बणियल आहिनि, जिथे पुलिस बि वञी नथी सघे, जेको सिंध पुलिस जी कारकर्दगी ते सवालिया निशान बणियल आहे। कशमोर, कंदकोट, घोटकी, जेकमाबाद, सखर समेत सिंध जे केतिरनि ई ज़िलनि में अमनो अमान जी सूरत हाल इंतिहाई ख़राब आहे। माण्हू शाम जे वक़्तु सफ़र करण खां लवाइनि था ऐं घरनि में बि अदम तहफ़ुज़ जो शिकार आहिनि। असांजो मुतालबो आहे त सिंध में अमनो अमान जी बहालीअ खे यकीनी बणाए कानून जी रिट क़ाइमु करे अवाम खे धाड़ियलनि जे ज़ुल्म खां निजात ॾियारण लाइ किरदार अदा कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची